फेसबुक सोशल मीडिया जी हिकिड़ी अहिड़ी एप्लीकेशन आहे जेका अॼु जो हर नौजवान इस्तेमालु करे रहियो आहे। दोस्तो, सोशल मीडिया जी हिकु मशहूरु मारूफ़ एप्लीकेशन जेका हिन वक़्तु आलमी सतह ते इस्तेमालु कई पई वञे, वॾी अहमियत हासिलु करे चुकी आहे ऐं ॾींहों ॾींहुं उन जो इस्तेमालु दुनिया जे अंदरि वधंदो पियो वञे। अवां सां शेयर कंदा हलंदासीं त हिन वक़्तु फेसबुक हर पासे खां ॾींहों ॾींहुं पंहिंजो नालो कमाईंदो पियो वञे। हिन वक़्तु असांजो नौजवान तबिको हुजे या असांजो कारोबार, तालीमी इदारनि, रांदियुनि ऐं हर इदारे में फेसबुक खे इस्तेमालु कयो पियो वञे, जिथे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हुन मां कम वरिता पिया वञनि। त कारोबारी इदारा पंहिंजी एडवर्टाइज़मेंट जे लाइ फेसबुक जो सहारो वठनि, नौजवान ऐं तालीमी मक़ासिद जे लाइ नौजवान फेसबुक खे इस्तेमालु कनि। मुख़्तलिफ़ असांजा लेक्चर्स, असांजा वीडियोज़ फेसबुक जे ज़रिए वायरल पिया कया वञनि। हिन वक़्तु फेसबुक जेका आलमी सतह ते इकोनॉमिकली शोहरत माणे चुकी आहे, उन जो फाउंडर मार्क ज़करबर्ग आहे, जेको हिन वक़्तु दुनिया जा जेके टॉप 10 पैसा कमाईंदड़ ऐं नाणे जे हिसाब सां मालामाल आहिनि, उन्हनि में मार्क ज़करबर्ग जो नालो ॼातो सुञातो वञे थो। दोस्तो, हिन वक़्तु फेसबुक सोशल मीडिया जी हिकिड़ी अहिड़ी ऐप बणिजी चुकी आहे जेका ॾींहों ॾींहुं जंहिंजो इस्तेमालु दुनिया जे अंदरि वधंदो पियो वञे। तव्हां ॼाणींदा हूंदव त फेसबुक में हिकिड़ो फीचर न्यूज़ फीड जे नाले सां ॼातो वञे थो, जेको फीचर डेली रूटीन ते हिकु न्यूज़ पेपर जो असांखे कमु सरंजाम ॾिए पियो। को दौरु हुयो जंहिं वक़्तु, बल्कि हिन वक़्तु बि, ऐं को दौरु हुयो जंहिं वक़्तु असां वटि नौजवान सुबुह जो उथी करे असांजा बुज़ुर्ग शख़्सियतूं ऐं ऑफिस वेंदड़ असांजूं शख़्सियतूं सुबुह सां अख़बारनि जो सहारा वठंदियूं हुयूं। अॼु उहे सुबुह सां फेसबुक हलाए ऐं न्यूज़ फीड जे नाले सां हिकिड़ो फीचर ओपन कनि पिया ऐं उन मज़ा डेली नयूं नयूं ख़बरूं जेके अचनि पियूं कल्ह वारे ॾिहाड़े जूं, उहे सुबुह जे टाइम में उतां पढ़ी वठनि पिया। दोस्तो, तव्हांखे इहो ज़रूरु ॿुधाईंदासीं त न्यूज़ फीड में हर आयल ताज़ी ख़बर जेका हूंदी आहे उहा शाया थींदी रहंदी आहे। हूअं असां वटि सिलसिले में ईअं रहंदो आहे फेसबुक जे में त असां जेका बि न्यूज़ ॾियणु चाहियूं, असां 5 मिंटनि जे अंदरि, 2 मिंटनि जे अंदरि दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुर्श खां ॾेई सघूं था। जेतोणीकि जेकॾहिं अख़बार में ॾियारणो हुजे या असांखे इलेक्ट्रॉनिक मीडिया जे ज़रिए किथे ॾियारणो हुजे त उहो टाइम वठे, पर सोशल मीडिया ऐं फेसबुक उन खे एतिरो आसान करे रखियो आहे जो किथे बि कोई मसइलो मसाइल हुजे, किथे बि असां कंहिं परेशानी में हुजूं, किथे बि कोई हादसो पेश अचे त असां उन टाइम ते ई उते उहा न्यूज़ पंहिंजी फेसबुक ते ॾेई सघूं था। ऐं जेकॾहिं कोई शख़्स उन टाइम कंहिं मुसीबत जो शिकार हूंदो त फेसबुक ते जंहिं वक़्तु बक़ाया दोस्त ॾिसंदा त उन ताईं उन जी मदद करण जे लाइ अप्रोच कंदा रहंदा। ऐं ॿियो दोस्तो, तव्हांखे ॿुधाईंदासीं त फेसबुक जी जेका हिकु मशहूरु फीचर आहे कमेंट्स, जेका अक्सर करे असांजा नौजवान तबिको घणो उन जो इस्तेमालु वठनि पिया। उते मुख़्तलिफ़ सारियूं पंहिंजूं मुख़्तलिफ़ स्टाइलनि ऐं अंदाज़नि में तस्वीरूं कढी फेसबुक ते रखनि पिया ऐं ॾाहा ऐं अक़लमंद माण्हू पंहिंजूं ख़बरूं ऐं ॿियनि खां राय वठण जे लाइ कमेंट्स फीचर जो इस्तेमालु कनि पिया। कमेंट्स फीचर में दोस्तो थींदो ईअं आहे त पहिरियां जंहिं वक़्तु असां न्यूज़ फीड में स्टेटस रखंदा आहियूं ऐं स्टेटस रखी करे जंहिं वक़्तु न्यूज़ फीड मां असांजा ॿिया दोस्त पढ़ंदा आहिनि त उन टाइम ते उहे पढ़ी करे हुननि जी दिलि चवंदी आहे त असां हिन जे इन जेका राय शेयर कई आहे अॻिले, उन जो असां बि पंहिंजी राय शेयर कयूं त इन बाबति असांजा कहिड़ा वीचार आहिनि। सो असां कमेंट जे अंदरि कंहिं बि दोस्त जी आयल स्टेटस, कंहिं बि दोस्त जी आयल पोस्ट ते असीं कमेंट करे उते पंहिंजी राय जो इज़हार कंदा आहियूं ऐं इहे ई कमेंट्स मिली करे कंहिं हिकिड़ी ख़ासि जेका मक़सद जे लाइ पोस्ट रखी वेंदी आहे उनखे सक्सेसफुल कमेंट्स जे थ्रू बणायो वेंदो आहे। ऐं दोस्तो, हिकु असांजो फेसबुक जो हिन वक़्तु जेका हाईलाइट आहे, रेज़िंग वॉइस जे लाइ असीं फेसबुक खे अॼुकल्ह घणो इस्तेमाल में आणियूं पिया। मां सम्झां थो पियो त पाकिस्तान में रेज़िंग वॉइस जो इलाही असां वटि शऊर अची चुको आहे। जेकॾहिं असीं ॾिसूं पिया त कंहिं मसइले जो असीं शिकार थी चुका आहियूं ऐं अहिड़ो मसइलो आहे जेको आलमी सतह ते ऐं असांजे मुल्क जे पार्लियामेंट ताईं आवाज़ु नथो वञी सघे, पोइ असांजा सोशल मीडिया जा जेके यूज़र्स आहिनि, ख़ुशूसन जेके फेसबुक जा यूज़र्स आहिनि, उहे पंहिंजो आवाज़ु फेसबुक ते रेज़ कनि पिया। ऐं फेसबुक ते जंहिं वक़्तु उहा आवाज़ु रेज़ था कनि, हर हिकु पारां दुनिया जे कुंड कुर्श, असांजे ख़ुशूसन असांजे मुल्क जे कुंड कुर्श जा आवाज़ु अचे पियो हर हिक जो स्टेटस जे थ्रू त हीअं थिए। उहो जंहिं वक़्तु फेसबुक ते हुला गुला मची वञे पई त उहा इंटरनेशनल मीडिया उनखे ॾिसे पई
ऐं उहो जंहिं वक़्तु आलमी सतह ते उहे पाण में गॾिजाणी थिए पई त उहो आवाज़ु असांजो हेठीं सतह वारो मथी सतह ताईं पहुचे थो ऐं उहो अवाम जो मसइलो हल थी पवे पियो। ऐं जेतोणीकि इन ई हालत खे इन ई सूरत खे पुराणे ज़माने में इलाही देरि सां ॿुधो वेंदो हो, जे ताईं अवाम आवाज़ु उथारे पहिरियां त अवाम आवाज़ु उथारण जे लाइ तयारु न, जंहिं वक़्तु आवाज़ु उथारे ऐं वञी करे असांजे वॾड़नि ताईं मुल्क जे हलाईंदड़नि ताईं आवाज़ु पहुचे तेसि ताईं हू मसइलो हेॾां होॾां थी वेंदो हो। पर हिन वक़्तु इहो रेज़िंग वॉइस जे थ्रू आसान थी चुको आहे। ऐं ॿियो दोस्तो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन वक़्तु फेसबुक जे सहारे सां अहिड़ियूं खोड़ सारियूं शख़्सियतूं आहिनि जेके आम इंसान मंझां हिकु सेलिब्रिटी बणिजी चुकियूं आहिनि। जे उहो पॉसिबल इन जे करे रहियो आहे त उन्हनि जे अंदरि जेके मौजूदु टैलेंट्स आहिनि उन्हनि पंहिंजे टैलेंट्स खे फेसबुक ते ज़ाहिर कयो आहे। जीअं हू सुठो लिखी सघनि पिया त हू फेसबुक ते सुठा स्टेटस रखनि था, जेकॾहिं हू सुठो ॻाल्हाए सघनि था, सुठी रिकॉर्डिंग्स कनि पिया, जेकॾहिं हू सुठी एक्टिंग कनि था त हू सुठी एक्टिंग जो हिकिड़ो वीडियो ठाहे करे फेसबुक ते अपलोड कनि था। ऐं जंहिं वक़्तु उहो पूरी दुनिया उन फेसबुक ते उन वीडियो खे ॾिसे पई त फिल्म मीडिया मां, असांजी हॉलीवुड्स मां, बॉलीवुड्स मां इलाही उन्हनि खे ऑफर्स अचनि पियूं ऐं हू पंहिंजे उन फील्ड्स में टच थी पिया वञनि। ऐं जेकॾहिं कंप्यूटर जो ई मिसाल वठिजे, दोस्त असांजा ॾेखारजनि पिया त असां कंप्यूटर में ॾाढो शौक़ु था रखूं त कंपनीज़ उन्हनि खे केच थियूं कनि त तव्हां अचो असां ॾे। ऐं उहो सिर्फ़ु पॉसिबल रहियो आहे असांजो फेसबुक जे करे। जीअं असांजो मशहूरु रही चुको हिकिड़ो नौजवान पाकिस्तान में काफ़ी अरसे खां, त हिकिड़ो नौजवान जेको किथे चांहि हलाईंदो हो ऐं उनजी कंहिं तस्वीर कढी वठी ऐं उहा तस्वीर जंहिं वक़्तु फेसबुक ते आई त हू चांहि वाला जे नाले सां मशहूरु थी चुको। ऐं हिकु चांहि वारो जंहिं वक़्तु आम ज़िंदगी गुज़ारींदड़ जंहिं वक़्तु सोशल मीडिया ते हू इलाही पंहिंजो हाइप क्रिएट करे वियो, उन टाइम हू हिकिड़ी सुठी पर्सनैलिटी थी चुको। ऐं जंहिं वक़्तु फेसबुक हुन जी मदद कई त हिन वक़्तु हू फिल्म इंडस्ट्री में पंहिंजो टाइम स्पेंड करे पियो। दोस्तो फेसबुक खे अॼुकल्ह एडवर्टाइज़मेंट जे लाइ बि इदारा इस्तेमालु कनि पिया। कंपनियूं पंहिंजी एडवर्टाइज़मेंट जे लाइ फेसबुक जो सहारो वठनि, तालीमी इदारा पब्लिशिंग जे लाइ, पम्फलेट्स जे लाइ सोशल मीडिया जो ऐं ख़ुसूसन फेसबुक जो सहारो वठनि। फैमिली जे लाइ फेसबुक ते हिकिड़ी सिक्योरिटी प्राइवेसी रखियलु आहे। जेकॾहिं हू पंहिंजी पिक्चर्स अपलोड करणु चाहिनि ऐं जेकॾहिं चाहिनि पियूं त उहा पिक्चर्स ॿियो कोई न ॾिसी सघे त फेसबुक इहा ख़ुसूसन हिकिड़ी पंहिंजी प्राइवेसी रखी आहे, जेका अप्लाई करण सां कोई बि उन्हनि जो आवाज़ु, कोई बि उन्हनि जी वीडियो, कोई बि उन्हनि जी तस्वीर नथो ॾिसी सघे। ऐं उहा प्राइवेसी असांजे अख़्तियार में आहे त असां उनखे अप्लाई कयूं या न कयूं। सो दोस्तो, ही हुयो असांजो सिलसिलो computer.com में, जिथे असीं ॻाल्हायोसीं फेसबुक जे बारे में। ऐं इंशाल्लाह हिन ई सिलसिले computer.com में ॿिए दफ़े तव्हांखे ॿी ऐप जे बारे में मालूमात ॾींदासीं।